असां ॿुधण था हिन माई जी बीमारी जी आहे बि मुंहिंजी मासी आहे। हिन वक़्तु वीचारा ही मुंहिंजी मासी जो घरवारो तमामु बेरोज़गार ठहिण ते को पैसो वग़ैरह कुझु बि न आहे। इस्पतालनि वारे 2,10,000 घुरिया अथनि, डिस्काउंट 2,20,000 डिस्काउंट वग़ैरह कराए असां ॾेढ ताईं ॻाल्हि पुॼाई आहे। हाणे ग़रीब माण्हू खे किथां कनि, असां जेतिरी थी सघे असां पंहिंजी कई, अवां पंहिंजे हिसाब सां जी मदद कयो। यार मोहम्मद पोरीअ ताईं हाजी मारू ॻोठ जो पोरीअ ताईं मुंहिंजो जेको सो इहा मदद करियो। मुंहिंजी घरवारी जी इलाज दिमाग़ जी रसूड़ी आहे, उनजे करे मूंखे हाणे मदद चाहिए आहे। बसि मूंखे मदद खपे सिंध हुकूमत खां मूंखे मदद खपे। घणे ॾींहं खां आउं बेरोज़गार वेठो आहियां। मुंहिंजे बचे हिकिड़ो टाइम चिंता त 2 टाइम नेराना वेठा आहिनि। जेको इहो मुंहिंजी मदद करियो सभु हुते जी साईं। मुंहिंजी 6 नियाणियूं मुंहिंजियूं आहिनि ऐं डॉक्टर चवंदा आहिनि त जल्द अची आऊं पंहिंजो इहो जेको मसइलो हल करायूं जल्द अची आना। ऐं मूं वटि मिसकिन माण्हू वटि कुझु आहे कोन त आउं छा करे सघां थो। अवी मूंसां मदद करियो, सिंध हुकूमत वस वारा जेके मूंसां इहा मदद करियो। मुंहिंजी वालदा यार बीमार आहे, मुंहिंजो नालो मेहताब आहे। असां ग़रीब आहियूं। बाबा बि हाणे पीरसन वॾो आहे, उनखां बि कुझु थिए न पियो। असां परेशान आहियूं, असांजी मदद करियो। सिंध हुकूमत जेके बि वसार आहियो असांजी मदद करियो। जेके बि माना बाबा थोरो घणो कुझु भेणनि लाइ गॾु कयो हो शादी वग़ैरह लाइ, हा सभु कुझु असां उहो बि ख़तमु कयो। पंहिंजो वालदा ते बकरी हुई, कुझु हिकिड़ी मोटरसाइकिल बाइक हुई, उहा बि असां विकिणी छॾी वालदा ऑपरेशन जे इलाज जे लाइ। हाणे असां ॾाढा परेशान आहियूं, असांजी कुझु मदद करियो। मुंहिंजी मां इलाही बीमार आहे, जेकी बि मदद आई पुॼी सघो असां ग़रीब जी मदद कयो। असां ॾाढो इलाज कयासीं, बकरी वरितीसीं, असांजी भेण जो सोन वरितासीं, ॿियो वरितासीं। ऐं सिंध हुकूमत जेतिरी बि मदद पुॼी सघे असांजी मदद करियो। हूअं महीना थिया आहिनि बीमार आहे, सिंध हुकूमत जेकी बि मदद पुॼी सघो कयो असांजी। मुंहिंजो नालो कादिर दर्स, ऐं समाजी अॻुवाण आहियां। हिन वक़्तु मारू ॻोठ में यार मोहम्मद जे घर असां हिते आहियूं। यार मोहम्मद ख़ासि करे हिकु पोरियत मज़दूर माण्हू आहे ऐं तमामु ग़रीब आहे। हिन जी घरवारी तमामु घणो बीमार आहे, अलील हालत में बिस्तरे ते पियल आहे। जेको डॉक्टरनि हिन खे इलाज लाइ 2 लख रुपए खां मथे घुर कई आहे, जेको इलाज न करण जे करे हीअ ज़िंदगीअ मौत जे कशमकश में आहे। मथे में हिन खे तमामु घणी ज़्यादा तकलीफ़ आहे। ऐं वस वारनि सां अपील थो करियां हुकूमत पाकिस्तान खां, सूबाई हुकूमत खां त वज़ीर आला सिहत खाते मां हिन जो इलाज कराए। गुज़िरियल 9 महीननि खां इहा बिस्तरे ते पियल आहे, पंहिंजे बच्चनि ऐं ॿारनि जी ऐं घर वारे जी ऐं के जेको सफ़ा हालत में हिते पई आहे। ऐं 9 महीननि खां हिते बिस्तरे ते पई आहे। हिन जी केर बि नार करण वारो न आहे। हिन जूं 6 नियाणियूं ऐं 3 पुट आहिनि, से नंढा आहिनि, उन्हनि जो ख़्यालु बि नथी रखी सघे पंहिंजे घर जो, पंहिंजे घर वारे जो। इन जे करे हिन जे मथे में तमामु घणी तकलीफ़ आहे। ऐं वस वारनि खां अपील थो करियां ऐं हुकूमत पाकिस्तान खां ऐं सूबाई हुकूमत खां वज़ीर आला सिंध हिन जी जेको आहे मदद करे सिहत खाते में इलाज कराए। मां बीमार आहे, असीं ग़रीब आहियूं, असां वटि कुझु कोन्हे। असां जेको हो असां सभु कुझु ख़तमु करे छॾियो। सोन ॿियो असां विकिणी असां इलाही इलाज कयो। हाणे असां वटि कुझु बि कोन्हे। हाणे जेको पुॼी सघो जेके सभई सो असां मदद ॾियो। दिमाग़ में रसूड़ी हाणे चवनि था त ऑपरेशन करायो 2,80,000। असीं ग़रीब आहियूं, असां वटि एतिरा पैसा कोन आहिनि। सिंध हुकूमत